टंडोला यार्ड SSP अब्रेज़ अब्बासी जी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। टंडोला यार्ड समेत 4 ज़िलनि हैदराबाद, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन ऐं ज़हरीली मंशियात सप्लाई कंदड़ बदनामी ज़माना मशहूर मंशियात फ़रोश नारो ठाकुर टंडोला यार्ड पुलिस हथां 2 किलो चर्स समेत गिरफ़्तार। याद रहे बदनाम ज़माना मशहूर मंशियात फ़रोश नारो ठाकुर जेको ज़हरीली मंशियात जो वॾो डीलर हो ऐं जेको ज़हरीली मंशियात सरेआम हलाए सवे माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं, जंहिंखे पुलिस लखें रुपया रिश्वत एवज़ कॾहिं बि गिरफ़्तार न कयो। जेकॾहिं केस दाख़िल थिया हूंदा त सिर्फ़ फॉर्मेलिटी पूरी करे हल्का फुल्का केस दाख़िल थिया हूंदा। मशहूर मंशियात फ़रोश बदनाम ज़माना नारो ठाकुर खे टंडोला यार्ड पुलिस 2 किलो चर्च समेत गिरफ़्तार करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे लॉकअप करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।